हाँ रुख सिंधी दोस्तान साथियुनि सां मुखातिब आहियां। अॼु पाण 12 मई सान्हे बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। 12 मई सान्हे खे 18 साल गुज़रण बावजूदि इन सान्हे में दहशतगर्दनि हथां शहीद थियल 50 खां वधीक शहरी जेके हुआ उन्हनि जा वारिस अॼु बि इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। कराची में 12 मई 2007 ते ही सान्हो पेश आयो जंहिंमें 50 खां वधीक शहरी शहीद थी विया जॾहिं त सवें ज़ख़्मी थिया। इन सान्हे जा केतिरा ई केस दाख़िल थिया पर इंसाफ़ न मिली सघियो। 12 मई 2007 ते उन वक़्त जे हटायल चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जी कराची आमद जे मौक़े ते दहशतगर्दनि तरफ़ां शहर में फायरिंग जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 50 खां वधीक शहरी अजल जो शिकार थी विया हुआ। हटायल चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी खे कराची में लहण न ॾिनो वियो, अचणु न ॾिनो वियो, जंहिं करे हू कराची हवाई अॾे तां मायूस थी वापसि हलियो। जनरल परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत उन वक़्त जे चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी खे इस्तीफ़ा ॾियण जो चयो हो। संदसि इनकार बैदि खेसि उहिदे तां हटायो, जंहिं ख़िलाफ़ मुल्क जे वकीलनि अदलिया बहाली तहरीक शुरू कई हुई। इन ई तहरीक दौरान 12 मई 2007 ते 12 मई 2007 ते उन वक़्त जो मौज़ूल जेको चीफ जस्टिस हुयो इफ्तिखार मोहम्मद चौधरी कराचीअ में मुनक़द थींदड़ सिंध हाई कोर्ट जे गोल्डन जुबली में शिरकत लाइ अची रहियो, जंहिंजी आजा लाइ सॼी सिंध जे वकीलनि, सियासी पार्टियुनि, जमहूरी पार्टियुनि, जमहूरियत लाइ जदोजहद कंदड़ क़ुवतुनि कराची एयरपोर्ट ते पहुची संदसि इस्तक़बाल जो ऐलान कयो हो। इहो ऐलान आमरियत पसंद क़ुवतुनि ऐं संदन साथियारनि खे पसंदि न हुयो, हुन लाइ ख़तरे जो बाइस हुयो। आमरियती राज पंहिंजे दहशतगर्द साथियारनि ज़रिए इस्तक़बाली जुलूसनि खे वकीलनि जे, सियासी पार्टियुनि जे इस्तक़बाली जुलूसनि खे हर हाल में रोकण ऐं नाकाम बणाइण जो मनसूबो जोड़ियो। पोइ छा थियो? कराची जे रस्तनि ते रत वहल। इन ॾींहं खे मुल्क ऐं ख़ासि तौर सिंध लाइ कारे ॾींहं तौरु यादि कयो वेंदो आहे। इन ॾींहं ते दहशतगर्दनि सिंध जी राजधानी खे रत सां वेझारे छॾियो। एयरपोर्ट थाणे ते हिन सान्हे जा यानी 50 जेके हुआ शहरी जेके शहीद थी विया उन्हनि जा केस दाख़िल थिया। उन वक़्त जो घरू सलाहकार वसीम अख्तर, बाबर गोरी ऐं ॿिया इन केस में अदालत में पेश थिया हुआ। शाहिदनि जी गैर मौजूदगी ऐं क़ानूनी पेचीदगियुनि सबबि दहशतगर्दी टोड़ अदालत में ही जेके 7 केस हलिया उन्हनि जो अञा सूदो फ़ैसिलो थी न सघियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत में हलंदड़ 7 केसनि में 142 शाहिदनि मां 67 खनि शाहिदनि जा बयान कलमबद्ध कया विया। 16 शाहिद त जॾहिं त 16 शाहिद गुज़िरियल साल ताईं फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त 16 शाहिदनि जो वरी पतो ई न पियो आहे त हू आहिनि या न आहिनि। अॼु त इहो केस रोलड़ जो शिकार आहे। अॼु बि सिंध जा माण्हू, सिंध जी वकील बिरादरी इन सान्हे में शहीद थियलनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾियण लाइ ओसीड़े में आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।